जेल मलीर कराची जी ही मेन गेट है। इतने पहुँची विया हूँ असां। मां यो पहिरियों एक्सपीरियंस है मुझो, ये मुझो पहिरियों वीडियो है जो मां कंहिंजे बदौलत के दोस्त जो मेहरबान है उन जी बदौलत मां अंदर जेल में वही रो आया कैदिन सां मिलण। सोचो मूंसां मलीर बच्चा जेल जैसे चयो वेंदो आहे उन जी गेट ते असां बीठा आहियूं ऐं असां अंदर हलंदासीं त किथे किथे असां वञी रहिया आहियूं, छा छा ॾेखारे रहिया आहियूं तव्हांखे हिन वीडियो में मूंसां गॾु हलिजो। दोस्तों ये गेट है, अंदर दाख़िल थींदासीं ऐं अंदर छा छा कयो वेंदो आहे या असांखे अंदर कीअं छॾींदा, को ठपो वग़ैरह लॻाईंदा या कोई अहिड़ी शइ असांखे ॾींदा त जीअं असां आराम सां अंदर घुमी फिरी सघूं। सो हिनखे बंदि न कजो। दोस्तों ही अंदर वञण जो असांखे ठपो लगी वियो है। अच्छा हिन जो छा मक़सदु हूंदो आहे? गेस्ट ईंदो आहे निशानदेही कंदा आहियूं सही हिकिड़े असां गेस्ट जो स्टैम्प लॻाईंदा आहियूं। हिकिड़ा पर एंट्री थींदी आहे, सही गेस्ट ईंदो उन एंट्री थींदी, कार्ड जमा थींदो, स्टैम्प लॻंदो, वापसी उहो कार्ड वञो रिसीव थींदो ऐं स्टैम्प ॾेखारींदो। ठीक है। सो असां भी गेस्ट आहियूं, असांखे ठपो लगी वियो आहे, असां महिमान आहियूं। सो अंदर असां हलूं था ऐं उन्हनि कैदियुनि सां मिलूं था ऐं तव्हांखे भी ॾेखारियूं था। 500-600 जी OPD आहे। अच्छा माना बैरिकाड निकिरंदो तो OPD वेंदो। 2000 माना कैदी खुलियल हूंदा आहिनि। 400 सम्झो 400 कोट था वञनि 500। ठीक है। 400 माण्हुनि जी मुलाक़ात थी अचे। सही खोलींदासीं त वेंदा। खोलींदा, हा सही आहे बिल्कुलु। OPD आहे 400-500 माण्हुनि जी, ज़बरदस्त। उहे बि खुलंदा त डॉक्टर ॾे वेंदा या डॉक्टर ईंदो त खुलंदा त ॾिसंदो। बिल्कुलु बिल्कुलु वरी हिकिड़े कलाक जी पसार ॾींदा आहियूं असां। सही। पसार जो मक़सदु वॉकिंग टाइम खोलींदा आहियूं त वॉक करणु, अंदरि थोरे वेठे वेठे त बीमार थी पवंदा। बिल्कुलु सर। असां सां केतिरा चुरपुर लाज़मी आहे। लाज़मी आहे, सफ़ाई बि कराइणी आहे। सही। किचन जी लेबर अलॻि आहे, उहा मानी हलाईंदी त उहो बि आहे। सही। एतिरा माण्हू त खुलियल रहनि था, इंसिडेंट थियनि था। हा ऐं तव्हां ॾिसो पूरी सिटी जी क्रीम असांखे था ॾियनि पालियो। पूरी मलीर आहे सर, कराची पूरी। ॾिसो न तव्हां हिकिड़ी माण्हूअ खे पकड़ण लाइ चइनि था पुलिस थी वञे, 5 मोबाइल पाए उहो पकड़े असांखे ॾियनि था पंहिंजो। छा त सम्झो आहे सोर्सिस छा मिला कमाल आहे, मैनेजमेंट जो कमाल आहे। बिल्कुलु। ये असांजो म्यूज़िक। अस्सलाम वालेकुम, क्या हाल है भाई? ज़बरदस्त ज़बरदस्त। कैसे हैं? क्या सीखा है अभी तक? ज़बरदस्त। कितना अर्सा हुआ है? 13 महीने हो गए यार। ज़बरदस्त। थोड़ा 1 मिनट के लिए कुछ आप बजा के दिखाओ। 1 मिनट 2 मिनट। बीच में कौन रखता है? भीगा भीगा है समा ऐसे भीगा मेरा दिल ये पुकारे आजा मेरे गम के सहारे आजा। भीगा भीगा है समा ऐसे मेरे रुका मेरा दिल ये पुकारे आजा मेरे गम के सहारे आजा। भीगा भीगा है समा ऐसे मैं रुका मेरा दिल ये पुकारे आजा। तू नहीं तो ये रुत ये हवा क्या करूं क्या करूं। तू नहीं तो ये रुत ये हवा क्या करूं क्या करूं। दूर तुझसे मेरे के पता क्या करूं क्या करूं। दूर तुझसे मेरे के पता क्या करूं क्या करूं। सुना सुना है जहां अब जाऊं मैं कहां बस इतना मुझे समझा जा। भीगा भीगा है समा ऐसे मेरे तू कहा मेरा दिल ये पुकारे
भीगा है समा, ऐसे में हूँ कहाँ, मेरा दिल ये पुकारे आजा, मेरे गम के सहारे आजा। भीगा भीगा है समा, ऐसे में हूँ कहाँ, मेरा दिल ये पुकारे आजा। कैमरा ऑन हो जाए। हाँ 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 दोस्तों, आर्ट म्यूज़िक त तव्हांखे ॿुधाईसीं। हींअर आर्ट जे सेक्शन में हलूं था ऐं कैदी जेके आर्ट सां वाबस्ता आहिनि उन्हनि सां हाल अहिवाल कंदासीं ऐं आर्ट हुननि छा तख़लीक़ कयो आहे उहो तव्हां अंदरि हली असांखे ख़बर पवंदी ऐं केतिरनि कैदियुनि जो तादाद हिते मौजूदु आहे उहो बि तव्हांखे। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं सर? आर्ट जे हवाले सां मां तव्हांखे साईं सिकंदर जोगी साहबु आहे जेको आर्ट ते कमु करे थो पियो ऐं जेके कैदी आहिनि हितां जा उनखे सेखारे थो पियो। सर छा चवणु चाहींदा? सर बिल्कुलु असां 2014 खां वठी हिन मलेर जेल में कमु कयूं पिया फाइन आर्ट्स जे हवाले सां ऐं रिज़ल्ट अव्हां जे साम्हूं आहे। छो त असांजो जेको सिलेबस हूंदो आहे उहो सिलेबस असांजो पंहिंजो क्रिएट थियल आहे, जेको वर्कलोड आहे उहो बि असांजो जेको आहे बिल्कुलु पंहिंजो आहे। त असां बेसिकली इन्हनि खे इनमेट्स खे जेके बेसिक ड्राइंग्स सेखारींदा आहियूं, उन खां पोइ वरी उन्हनि खे आज़ादी ॾिनी वेंदी आहे, उन्हनि खे आज़ादु कयो वेंदो आहे ख़्यालनि जे ज़रिए त हू पंहिंजा ख़्याल आर्ट जे ज़रिए पेश कनि। सो अॼु ही तव्हांखे जेके बि रंगीन दीवारूं मिलनि थियूं इहे सॼो असांजे प्रिज़नर्स जो कमु आहे ऐं इन में न सिर्फ़ु हिकिड़ी जेका बेसिक ड्राइंग आहे बल्कि तव्हांखे रियलिज़म ऐं कॉन्सेप्चुअल आर्ट बि मिलंदो। सो तव्हां पाण ॾिसी सघो था त केतिरो बहितरीनु कमु आहे ऐं स्पेशल थैंक्स असांजे इंतिज़ामिया जेल इंतिज़ामिया स्पेशली सुपीरियन साहबु आहे, असांजो टावर इंचार्ज साहबु साईं ऐं ॿिया जेके बि पुलिस इंतिज़ामिया असांजा आहिनि सभु जो सभु असां सां कोऑपरेटिव में आहिनि ऐं विद मटीरियल ऐं बहितरीनु कोऑपरेटिव कंदा आहिनि। इन करे ई सॼो कमु मुमकिन आहे। ही पेंटिंग सर सभु हिन कैदियुनि जूं तयारु थियल आहिनि न? सभु कैदियुनि जी तयारु थियल आहे। अच्छा, ही पेंटिंग वञे थी ॿाहिरि किथे जिते आर्ट जो प्रोग्राम वग़ैरह थिए थो या विकिरे जे लाइ बि मौजूदु हूंदियूं न हुते? बिल्कुलु असांजा ग्रुप शोज़ थींदा आहिनि ऐं असांजे कुझु आर्टिस्ट अहिड़ा आहिनि जंहिंजो सोलो शो बि थियल आहे ऐं कराची में जेके बि गवर्नमेंट जूं या प्राइवेट गैलरीज़ आहिनि उन सभिनी में असांजो कमु डिस्प्ले आहे बि ऐं थींदो रहंदो बि आहे। ही सभु हर शोबो हूंदो आहे। जीअं असां होटल ते वेंदा आहियूं त असांखे होटल ते बेरा मिलंदा आहिनि ऐं ॿियो इहो त अगरि त असां पेट्रोल पंप ते पेट्रोल भराइण वेंदा आहियूं त असांखे हेल्पर पेट्रोल भरींदे नज़र ईंदा। हर शोबे जो हर इदारे जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो नालो आहे। जीअं असां हींअर कैद में मौजूदु आहियूं त हिन में जेल में मौजूदु आहियूं त असां ही दोस्त आहिनि त असां वांगुरु इंसान ई, पर असां नाले खां मुंहिंजी वाक़फ़ियत न आहे, पर असां माना जर्नली तौर ते असां कैदी चई सघूं था। सो ही इदारो बि जेल आहे, इन जे लाइ असां सां गॾु जेके कैदी मौजूदु आहिनि उहे पंहिंजे हुन आर्ट में लॻा पिया आहिनि, आर्ट जो कमु कनि था ऐं उन्हनि खां असां सवाल बि पुछंदासीं। ऐं जी हीउ अदो जेको आहे ज़बरदस्त हिकिड़ो जेको तस्वीर ठाहे रहियो आहे। सही छा हाल आहे? ख़ुशहाल आहियो? कहिड़ा नालो छा आहे? सर प्यार प्यार अली। किथां जो? ज़िलो सांगड़। ज़िलो सांगड़ जो। हिते रिहाइश किथे हुई? सर हिते न्यू कराची। अच्छा, ही तव्हां जेकी पेंटिंग माशाल्लाह सां कई आहे, हिकिड़ी अमड़ आहे, हिकिड़ी माउ आहे, हुनखे खीर पीआ नंढड़ो झोलीअ में आहे ऐं उहे वाझाए रही आहे हिकिड़े समाज जे तरफ़। त तव्हांजे ज़हन में हिन आर्ट जे बारे में तव्हां छा ॿुधणु चाहींदो? सर मां इहो ॿुधाइणु चाहींदुमि जेकी मां आहे बेवसा मजबूर लाचार और दुनिया जे अॻियां माना उमेदूं खणी वेंदा, उमेदूं आसूं आहिनि उनजूं, परेशान आहे उन हिसाब सां। त हिन ते बि नज़र कई वञे। ग़रीब आवाम एॾी आहे इलाही परेशान आहे जिन ते तवजो नथी थिए, केरु ॾिसे नथो। हिन जो एॾा वॾा सुवाल आहिनि आवाम जे ख़िलाफ़ु, त हिननि ते तवजो ॾिनी वञे, ॾिठो वञे हिननि खे। जीअं माउ वीचारी पंहिंजे ॿार खे पालींदी आहे, ताते पाले वॾो कंदी आहे, उन जे लाइ हिकिड़ो सुठो मुस्तक़बिल ॾिसंदी आहे, पर उन अमड़ खे इहा ख़बर न हूंदी आहे त वॾो थी मुंहिंजो पुटु मुंहिंजी औलाद कहिड़े उन सां जेको आहे जुड़ी थी वञे समाज सां या दोस्तनि सां, त उहो ग़लति कमु थो करे। त इहो हिकिड़ो वॾो सबक़ु आहे। हीअ तस्वीर त अदे ठाही आहे गॾोगॾु अब्दुल सत्तार ऐदी सां जेको आहे हीअ तस्वीर जेकी आहे ही तव्हां छा रखी करे? सही। अच्छा सर
हिन तस्वीर जे बारे में पुछंदासीं त ही हिकिड़ी अखि आहे जेकी तिरीअ ते छा हाल आहे साईं तव्हांजो नालो गुलाम यार ही तस्वीर जो थोरो मतिलबु ॿुधाईंदो असांखे थोरो तव्हां सर ही जेको आहे चहिरो हिकिड़ो निकाब में ढकियल आहे माना उनखे ॾिसण वारी हिकिड़ी अखी हूंदी आहे जेको ॾिसंदी आहे त भई हिन चहिरे जे पोयां कहिड़ा ॿिया चहिरा लिकियल आहिनि ज़बरदस्त ॾिसण वारी सिर्फ़ु अखी हूंदी जेको सुञाणप कंदी त बाबा हिन में छा रखियल आहे पोयां मक़सदु इन मक़सद सां हीअ तस्वीरूं ठाही आहे ज़बरदस्त प्यार अच्छा हू त तस्वीर हिन अदे जी ॾिठीसीं पर ही बि हिकिड़ो अलॻि सां तस्वीर आहे हिकिड़ी छोकिरी आहे जेकी बाक़ाइदे ईअं माना वेही करे वॾे आवाज़ सां वात खोले रड़ करे रही आहे हिन जो मतिलबु छा आहे साईं जेकी तव्हां हीअ ठाही आहे पेंटिंग जी सर हिन जो मक़सदु इहो आहे की जेको मज़लूमनि ते ज़ुल्म थींदो जी उन जे हिसाब सां ठाही आहे जी कुझु बि आहे सही ऐं हीअ रोई करे कंहिंखे दांह थो ॾिए आवाम खे थो ॿुधाए मुआशिरे खे थो ॿुधाए या मथे आवाज़ जेको आहे तो बुलंद थो करे आवाज़ करे अर्श मुदाह करे अर्श वारे खे माना दांह थो ॾिए तव्हां ज़बरदस्त तख़लीकार आहियो ज़बरदस्त पेंटिंग आहे तव्हांजी ॾिठी हुते बि ऐं हीअ बि ऐं तव्हां सां मिली करे तमामु घणी ख़ुशी थी साईं कहिड़ा हाल आहिनि तव्हांजो नालो सर उर्दू अच्छा आपका नाम सर अमजद अमजद जी आप भी कैदी हैं ना आप जी बिल्कुल अच्छा आपका नाम अमजद अमजद तो ये ज़बरदस्त आपने जो है एक जवानी की तस्वीर लड़की बनाई है तो क्या ख़यालात इसके बारे में पेश करेंगे आप सर ये इमेजिनेटिव वर्क है मतलब कि इसका कोई रेफरेंस नहीं है किसी जगह से हमने कॉपी नहीं किया इसको सही ये अपने जहन में जो जहन में आ रहा है वही बनाते जा रहे हैं ठीक है यानी मुख्तलिफ आप जो है जी जी ठीक ज़बरदस्त बहुत शुक्रिया थैंक यू सर अच्छा सर ही छाजे कहिड़ो कंप्यूटर ऐं जेको साईं जा क्लास में क्रिमिनल जा क्लास थींदा आहिनि अच्छा दोस्तों अचो अस्सलाम वालेकुम सर ही थोरो मतिलबु असांजे बारे में गाइड कयो त जेके नौजवान कंप्यूटर खोले वेठा आहिनि केॾी उन जे बारे में कंप्यूटर थोरो कंप्यूटर सिखंदा एप्लीकेशन कराईंदा आहियूं ख़िदमत वारे तव्हां सां करे ठीकु बाक़ी तव्हां पुछंदो जेको सिंधिया सिंधी ऐं सिंधी नज़ीर मेमन मुंहिंजो नालो आहे ऐं मां अॼु तव्हां वटि पहुतो आहियां तव्हां हीअ जेको कंप्यूटर खोले वेठा आहियो नौजवान उन जे बारे में असांखे थोरी मालूमात ॾियो त छा हिते सिखिया वठी रहिया आहिनि जेके ॿिया ई नौजवान आहिनि या अगरि हिन जेल मां निकिरंदा त पोइ हीअ जेकी शइ हिते सेखारी वञे थी ॿाहिरि निकिरी उन लाइ केतिरो फ़ाइदेमंद थी सघे थोरो वेझे करे नालो पाण ॿुधायो साईं मां नालो अदनान उमर है सही जी असीं हिते ग्राफिक डिज़ाइनिंग सेखारियूं था जेल इंतज़ामिया जो हिते 6 मंथ जो कोर्स थींदो आहे जेको सर्टिफाइड हूंदो आहे हुन सर्टिफिकेशन जी वजह सां ॿार ही जॉब करे सघंदा हिन में ॿ सॉफ्टवेयर ते कमु थिए थो हिकिड़ो AI हिकिड़ो फोटोशॉप जंहिंजी बदौलत डिज़ाइनिंग कंदा आहिनि जंहिंमें लोगो अची वियो पोस्टर अची विया बैनर्स अची विया बिज़नेस कार्ड्स वग़ैरह हर तरह जी डिज़ाइनिंग थींदी आहे अलॻि अलॻि सॉफ्टवेयर ते कमु कंदा आहिनि ॿियो हिन जी अॼुकल्ह ॿार इलाही ज़्यादा स्कोप आहे बिल्कुलु हा हिन जे थ्रू जेको आहे न उहो सुठी जॉब हासिल करे सघनि था ॿियो पंहिंजो जेको प्रोफेशन हुन आहे फ्यूचर खे चेंज करे सघनि था पाण मतिलबु सही कम में अची सघनि था तो हुन जे बारे में जे स्टूडेंट्स आहिनि असां लास्ट बैच जेको कंप्लीट कयो टू 25 जो हुयो उहो सर्टिफिकेशन सां गॾु सर्टिफिकेट उन खे मिलियो ॿियो जेको बयान रिलीज़ थी विया आहिनि घणो करे हाणे हू ॿार वञी अगरि उनखे प्रोफेशन बनाइनि त पंहिंजो फ्यूचर चेंज करे सघनि सही बाक़ी ही असांजा ॿिया फ़िलहाल न्यू बैच आयो हुन मथे कमु हले पियो कुझु असांजा स्टूडेंट कोड वग़ैरह विया आहिनि बाक़ी स्टूडेंट मौजूदु आहिनि जिन सां तव्हां ॻाल्हियो सॉफ्टवेयर जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा ठीक है मुस्तफ़ा अस्सलाम वालेकुम अच्छा अभी तक आपने क्या क्या सीखा है और बाहर भी यही काम करते थे या अंदर आके जो है आप ये काम सीखे अंदर आके सीखे अभी तक कितना 100 में से कितना % सीखा है 100 में से 50% सीखे यानी 50 जो है ठीक है ज़बरदस्त
दोस्तों सभु जेके असांजा नौजवान ही वेठा आहिनि कंप्यूटर में लॻा पिया आहिनि ऐं पंहिंजे हिसाब सां जेको हू पंहिंजे ज़हन मुताबिक़ शइ ॻोल्हींदा, ज़ारी ॻाल्हि आहे कंप्यूटर ते, ऐं जेकी शइ जी महारत हिननि वटि हूंदी उहा ई शइ सिखी करे ऐं ॿाहिरि बि जेको आहे उहो ई कमु कंदा। ऐं ज़ारी ॻाल्हि आहे अॼुकल्ह जेको आहे सोशल मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया सां तमामु घणा नौजवान रिलेटेड आहिनि ऐं हीउ कमु जेको आहे तमामु घणो तेज़ी सां असां ॾिसंदा आहियूं त सोशल मीडिया ते हीउ तमामु घणो कमु थींदो आहे ऐं हिन जो उजरो बि तमामु घणो मिलंदो आहे। अच्छा हीउ ॿियो बि हिकिड़ो जेको आहे सो शोभो आहे। अस्सलाम वालेकुम। साही के नाले से ही शोभो है। कैसे है सर, तबीयत सही है? कोई गाइड करेगा इस शोबे के बारे में? हाँ, ये मौलाना करेगा। क्या आपका नाम? मेरा नाम अलियपर है जी सर। और मैं यहाँ पर एज ए प्रिजनर यहाँ पर टीचर हूँ। सही। पहले मैंने ये सही एक अदारा है जो NGOs का है, तो वो यहाँ पर प्रोग्राम है 4 स्टेप का, ये लिखा है इसकी सारी खसूसियात की क्या है। सही। एक्चुअली हम यहाँ पर प्रिजनर को ये चीज़ सिखाते हैं कि क्राइम कहाँ से शुरू होता है और इसकी वजूहात क्या बनती हैं। 4 स्टेप का प्रोग्राम है, इसकी 4 बुक्स हैं, उसको पढ़ाते हैं। तो जो हमारा दावा ये है कि जो इसको सही तरीके से समझ के सीख लेगा उसको दोबारा क्राइम की ज़रूरत नहीं है, वो अपनी ज़िंदगी को सही एंजॉय करेगा और सही वो समझ लेगा और पढ़ लेगा। तो ये मैंने भी कोर्स किया जहाँ पर, उसके बाद मैं टीचर बना हूँ, जहाँ पर टीचिंग के तौर पर काम करता हूँ। सबसे बड़ी बात यह है कि जो हम सीख रहे हैं, जो मैंने सीखा, ये हमारी जो मैनेजमेंट है इसकी वजह से है। अगर ये हमें देंगे यानी ये सहूलत है तो फिर हम सीख सकते हैं। तो ये उनका बहुत बड़ी नेमत है जो हम यहाँ कर रहे हैं और मैं इनको पढ़ा रहा हूँ। पहली बुक में हम ये सिखाते हैं कि इंसान के अंदर जो उसकी खामियाँ हैं, जो कुदरती खामियाँ हैं उससे वाली, उसको कैसे कंट्रोल करना है। इसी से क्राइम शुरू होता है। और फिर उसके बाद हम दूसरा स्टेप है, जो दूसरी बुक है, उसमें जो सीखने का ढंग है, ये तरीका है, उसको कैसे अपनाया जाता है, उसमें कौन सी खामी रह जाती है जिस बंदा से नहीं सीख सकते। अच्छा, कितने स्टूडेंट होंगे अभी आपके पास? हमारे पास तकरीबन टोटल इस वक्त 46 स्टूडेंट हैं, लेकिन उसमें से हमारी 2 क्लासें हैं यहाँ पर सही वालों की। एक तो ये नॉन क्राइम की जो क्लास है वो है, दूसरी लिटरेसी की है, जो बंदे अनपढ़ हैं, जो सीखना चाहते हैं, पे जो पढ़ना चाहते हैं सिंधी यानी उर्दू, उसको पहली से लेकर 5वीं तक हम पढ़ाते हैं। 327 स्टूडेंट इस वक्त तक वो मतलब पढ़ चुके हैं लिटरेसी, और 600 समथिंग जो हैं, 600 प्लस वो जो क्राइम का ये कोर्स पढ़ चुके हैं। अच्छा, तब्दीली कितने तकरीबन का आई है अपने स्टूडेंट में सीखने की? एक्चुअली तो कुछ स्टूडेंट ऐसे हैं जो सही इसको समझ के पढ़ लेते हैं, वो तो बड़ी खुशी मतलब खुश अपने आप को महसूस करते हैं कि हमें ये एक चीज़ सीखने को मिली जो हमें पहले नहीं पता था बाहर जहाँ हम थे। तो मैं बजाते ख़ुद भी ये मैं कहूँगा कि जो चीज़ें मुझे यहाँ सीखने को मिली हैं शायद पहले मुझे नहीं सीखनी थी या यहाँ बाहर नहीं मिली। तो ये एक बहुत बड़ी अचीवमेंट है अदारे की भी और मेरी अपनी भी और स्टूडेंट्स की भी, जो सही इसको पढ़ लेते हैं या सीख लेते हैं, समझ लेते हैं। जी साही जेको ही आहे, जीअं गाइड कयो असांखे बुज़ुर्ग, त ही नौजवान उन शोबे सां लॻा पियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ अलफ़ बे खां वठी जीअं किताब स्कूलनि में खोले वेहंदा आहिनि ॿार, उअं ई खुले ही वेठा उन्हनि खे जेको आहे सो भेरा ॾियनि था। ऐं सुठे में सुठी ॻाल्हि मूंखे इहा बि लॻी आहे त हिन जेको आहे सो ॾिसो ही AC बि लॻल आहे, कूलिंग वग़ैरह अचे थी पई ऐं तमामु घणो हिकिड़ो सुठो माहौल आहे। ऐं ही जेके दोस्त आहिनि, इहे जेको आहे सो बिल्कुलु जीअं न स्कूल में सबक़ु पढ़ायो वेंदो आहे, आंख मचोली अहिड़े हिसाब सां राइटिंग बि पंहिंजी सुठी करे रहिया आहिनि। ऐं साईं जन इन त नेमतों का शुक्र, जेके नेमतूं अलाह जे तरफ़ां मिलियल आहिनि असांखे, असां उन्हनि खे ॾिसूं ऐं उन्हनि जो शुक्र अदा कयूं। सो ही सभु जेके बि दोस्त आहिनि, तव्हां ॻाल्हाइणु चाहींदव कुझु? तव्हांजो नालो? मोहम्मद बिलाल। हाँ भली वेही मोहम्मद बिलाल। अच्छा हाँ, उर्दू में भली बात करें। सर सबसे पहले बात है कि हम शुक्रिया अदा करते हैं जेल इंतज़ामिया का। इसके अलावा सर हमारे जो टीचर हैं माशाल्लाह बहुत अच्छे हैं, हमें जो सिखाते हैं, पढ़ना बात करना सिखाते हैं, हमारी राइटिंग भी हो रही है, हमारे साथ पढ़ाया भी जा रहा है, हम बात करना सीख रहे हैं और जो है हम जुर्म से दूर होना चाहते हैं, जैसे हमारे सिखाया जाता है। तो इसकी वजह से हम जो है बहुत मतलब है कि बहुत कुछ सीख रहे हैं, हमारे में तमीज़ आ रही है और तब्दीली आ रही है सर। यानी अदब के हिसाब से ये बोल सकते हैं कि अदब के हिसाब से आपको सिखाया जाता है? सिखाया जा रहा है, ठीक, बहुत बेहतर सिखाया जा रहा है। हाँ दोस्तों, मंझंदि मानी जो टाइम है वो निकिरी चुको है, न त मानी जो सेटअप है वो भी तव्हांखे ॾेखारियो आहे। पर इंशाल्लाह वरी अगर मौक़ो मिलो त वरी भी इन जेल ईंदासीं। ऐं जेकी हिते बहितरी आई आहे
बाक़ी ये तव्हां ॾिसो था सफ़ाई सुथराई गुल ॿूटा सुठा लॻल आहिनि जीअं ॿार जो मिसाल तौरु मां आम माण्हू आहियां ॿार चई सघां थो त यार जेको अंदरि अलाए छा हूंदो पर अंदरि वीडियो वसीले तव्हां ॾिसी सघो था त बाग़ बाग़ीचा आहिनि बाक़ाइदा बाक़ी तरतीब आहे हर कंहिंजी टाइमिंग आहे उनखे असां पसार ॾींदा आहियूं हिकिड़े कलाक जे लाइ सही उहे पंहिंजे इनक्लोजर जे अंदरि ई पसार कंदा आहिनि ज़बरदस्त अच्छा 14 अगस्त में बि त सर हूंदो न को प्रोग्राम तव्हांजो हूंदो आहे बिल्कुलु 14 अगस्त असां सुठे तरीक़े सां प्रोग्राम कंदा आहियूं हिते सभिनी खे खे घुराए सुठो प्रोग्राम हूंदो आहे हर साल थींदो आहे न्यू ईयर बि थींदो आहे कल्चर डे बि थींदो आहे हिते मुख़्तलिफ़ कैंप्स लॻंदियूं आहिनि मेडिकल जे हवाले सां मुख़्तलिफ़ शोबनि सां डॉक्टर्स ईंदा आहिनि सही हिते ई इलाजु कंदा आहिनि हुनजो अखियुनि जो हूंदो आहे डेंटिस्ट ईंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शोबा जीअं आहिनि सभई इलाजु करनि था हींअर बि तव्हांजो 14 अगस्त ते प्रोग्राम थींदो शायदि दिल जी गहराइनि सां ख़ासि तौरु पेश कजनि था जेल जे सुपरिटेंडेंट जनाब शहाबुद्दीन सिद्दीकी साहब जा ऐं असिस्टेंट सुपरिटेंडेंट सईद अहमद सुमरो साहब जा जिन जे सहकार साथ ऐं रहनुमाईअ सां मूंखे ही नायाबु मौक़ो मिलियो जो मां जेल जे अंदरूनी माहौल माण्हुनि ऐं उन्हनि जी दुनिया खे वेझो खां महसूसु कयो